पासे अवांखे ठटे मां अपडेट कंदासीं। ठटे जी अदालत में पीअण जे पानी जी खोट सबब कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटे में पानी जी शिदत इख्तियार करी वई आहे, जंहिं सबब शहरी सख़्त परेशान थी रहिया आहिनि ऐं गॾोगॾु आबादगार बि परेशान थी रहिया आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त पानी न हुजण सबब संदनि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। इन ई हवाले सां ठटे जी अदालत में ॿुधणी थी आहे। ठटे ऐं मकली में पीअण जे पानी जी खोट बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। अदालत इंतज़ामिया जूं रिपोर्टूं रद्द करे छॾियूं आहिनि ऐं कावड़ जो इज़हार बि कयो आहे, जॾहिं त निगरानी लाइ मैजिस्ट्रेट मुक़ररु कयो वियो आहे। अदालत जो चवणु आहे पानी न हुजण सबब शहरी परेशान आहिनि। कूड़ियूं रिपोर्टूं पेश कयूं वयूं त FIR जो हुकुम ॾींदासीं। ठटे जी अदालत पारां पीअण जे पानी जी खोट ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे ऐं निगरानी लाइ मैजिस्ट्रेट मुक़ररु कयो वियो। ठटे में पीअण जे पानी जी शदीद खोट थी वई आहे, जंहिं सबब शहरी सख़्त परेशान थी रहिया आहिनि। ठटे जी अदालत पारां पीअण जे पानी जी खोट ते कावड़ जो इज़हार कयो वियो ऐं निगरानी लाइ मैजिस्ट्रेट मुक़ररु कयो वियो आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी, ठटे ऐं मकली शहर में पानी जी खोट गुज़िरियल महीने खां वठी शिदत इख्तियार करे वरिती आहे। पानी जी खोट सबब पीअण जो पानी बि दस्तियाब न आहे। हिक तरफ़ वाह साफ़ कंदा आहिनि त ॿिए तरफ़ वाटर सप्लाई ज़रिए शहरनि खे पानी सप्लाई न पियो थिए। हिन हवाले सां डिस्ट्रिक्ट बार जे अॻूणे सदर एडवोकेट पुडू तेली जी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी थी आहे। सेकंड एडिशनल सीजन जे ठटो गदा हुसैन अबू जी अदालत में, जंहिंमें लाॻापियल जेके म्यूनिसिपल कमेटी ठटो आहे, टाउन कमेटी ठटो आहे ऐं पब्लिक हेल्थ ऐं ज़िले इंतज़ामिया AC ठटो ऐं ॿियनि जे तरफ़ां जवाब दाख़िल कया विया, जंहिं ते अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कयो ऐं सख़्त नाराज़गी जो इज़हार कंदे सख़्त पुछाणो कयो ऐं जंहिं तंबी कंदे उनखे जेका आहे कावड़ ज़ाहिर कंदे छंड पटी ॾे उन्हनि खे चयो त उहे रवायती बुनियादनि ते जेके जवाब दाख़िल कया वेंदा आहिनि सभु कुझु ठीकु आहे, जो वाइदा पियो वञे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं रिपोर्टूं दाख़िल थियूं त आईंदे अदालत पारां कावड़नि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जा हुकुम जारी कया वेंदा। उन हवाले सां अदालत पारां थर्ड सिविल जज ठटो उमरान फरीद खे निगरानी लाइ मुक़ररु कयो वियो आहे ऐं हुकुम ॾिनो वियो आहे अदालत जे पारां त आईंदा जेके तारीख़ आहे 4 जून उन ते पब्लिक हेल्थ खाते जे जेका आहे मेंटेनेंस डिपार्टमेंट जे एक्शन ऐं उन सां गॾोगॾु आपाशी खाते जे एक्शन ऐं AC समेत ॿिए लाॻापियल अमलदारनि खे बि तलब कयो वियो आहे ऐं समूरनि अमलदारनि खे 4 जून ते लाॻापियल थर्ड सिविल जज ठटो जी अदालत में पेश थियण जो हुकुम जारी कयो वियो आहे ऐं लाॻापियल मैजिस्ट्रेट खे इहे हुकुम जारी कया विया आहिनि त ठटे शहर ऐं मकली ते जेको पानी जो मसइलो आहे उहो पानी जो मसइलो हल कराइण लाइ न रुॻो अदालत निगरानी करे पर उन सां गॾोगॾु कड़ी नज़र रखे इंतज़ामिया जी कोताहियुनि ते ऐं उन हवाले सां ज़िले इंतज़ामिया जे पारां जेका रिपोर्ट दाख़िल कराई वई हुई त सभु कुझु ठीकु आहे, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी टाउन कमेटी पारां पानी जी खोट जी तस्दीक कई वई, जंहिंखां पोइ अदालत कावड़ जो इज़हार कंदे अहिड़ी रिपोर्टनि खे रद्द कंदे ॿीहर जेको 4 जून ते ॿुधणी मुक़ररु करे छॾी आहे। जी महबूब बिरोही, अपडेट्स लाइ महिरबानी। जी नाज़िम, ॿिए पासे अवांखे